अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो A4 JDO न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़। नाज़रीन, हिकु अहम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं। इंस्पेक्टर दीदार सहतो हैदराबाद, इमरान डॉक्टर अली, सिबकत लाल लुंड ऐं असगर अली अब्बासी स्टील टाउन कराची थाणे जे हद में हिकु मोज़िद शहरीअ खे ब्लैकमेल करे किरोड़ी रुपया फ्रॉड जे ज़रिए वसूल करे रहिया आहिनि। जॾहिं त A4 JDO न्यूज़ जी टीम अहिड़ी वीडियो पिणु हासिल करे वरिती जंहिंमें इंस्पेक्टर दीदार सहतो हिकु शख़्स खां किरोड़ी रुपया वठी रहियो आहे। जॾहिं त मुतासिर शख़्स पंहिंजो नालो राज़ में रखण जी शर्त ते ॿुधायो त ही हिकु गैंग वारा आहिनि जेके मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कॾहिं पाकिस्तान आर्मी कॾहिं ISI जो नालो इस्तेमालु करे माण्हुनि खे ब्लैकमेल कंदा रहनि था। जॾहिं त अहिड़ी दरख़्वास्त मुतासिर शख़्स ह्यूमन राइट्स खे पिणु ॾिनी, जंहिंमें हिन पाकिस्तान जे आर्मी चीफ DG रेंजर्स कराची, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, IG सिंध, ISI सरबराह खे अपील कई आहे त हिन ब्लैकमेल कंदड़नि ऐं कब्ज़ा माफ़िया जे ख़िलाफ़ एक्शन खणी हिन खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।